लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं शाम मिश्रा सां जारी आहिनि। साईं हाणे तव्हां मुलाक़ात लाइ पहुची वियो कराची सेंट्रल जेल खां। जी। ॿ टे गाॾियुनि में भरिजी कैदी आया कैदी अची कैदी विया सिधो वज़ीर आज़म पाकिस्तान सां मिलण। जी मुड़ुसु साहिबु आयो असांखे हिन में कारीडोर में विहारियो ईअं असीं सभु वेठासीं आयो सभिनि सां मिलियो तव्हांखे मूं ॿुधायो त मूंसां हुनजो अवली ताल ख़बरचार हुई वाक़फ़ियत हुई। वाक़फ़ियत मुलाक़ात बि हुई जॾहिं उहो जतो ई मूंसां मुलाक़ात में तॾहिं बि आयो आहे त पोइ त ख़ैरु मिलियो हथु बथ ॾेई पाण हली वेठो डबल सोफ़ो उते कुर्सी मूंखे से विहारे पाण सां गॾु सॼी हुते वेठो हाणे वेठा आहिनि सभई माफ़ु कजां ज़िंदा माण्हू न आहिनि मुनासिबु न आहे त पर पोइ हाणे कुझु जवाबु ॾियण जी पोज़ीशन कोन्हनि पर आउं सच थो ॻाल्हायां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं पुट साहिबु जो मूंसां गॾु वेठो आहे वेठो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि विच में थो अब्दुल वाहिद आली सर बि हो इन मीटिंग में हा उन ॿुधायो न हो आरी सर त हो त तॾहिं गुज़र ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं को जवाबु ॾियण जी पोज़ीशन कोन्हनि त वेठा सभु छो नौजवान मूंखे गॾु वेठा ईअं हाल वाल थिए ई पीअर जी मूवमेंट इहे थिए त मां त पागल माण्हू आहियां न त मूं चयो मां साईं इहे ॻाल्हियूं हलियूं न सीधी त हुन कहिड़ा ॻाल्हियूं करे हाणे मां माफ़ु करे हिकिड़े असांजो दोस्त नालो कोन थो वठां हुन चयो साईं असां त जेल में ॾाढियूं सख़्तियूं आहिनि असीं सेरप कोन था करे सघूं ब्लेड कोन्हे उन नालो आहे मौला बख़्श लिगारी उनखे मूंखे अहिड़ी चिड़ आहे मुंहिंजो चए छा थो सो बि जेको सेरप कोन थो करे सघां फलाणो हीअं थियो कंहिं हीअं कंहिं लची रहियासीं ख़ामोश कुझु अब्दुल वारे सभु चुप ऐं ॿिया हैदर शाह वग़ैरह आया कोन त पोइ हाणे ॻाल्हि पई थिए हले पई पीएन मूवमेंट ते अच्छा माना उहे स्टार्ट पीएन मूवमेंट शुरू करे पिया भुट्टो साहिब जे ख़िलाफ़ु हा पोइ त इहो त 77 आहे 76 जी ॻाल्हि आहे 76 जी मुलाक़ात 76 थी आहे 74 एड या 77 हुई पर मूवमेंट ठही त पीएन 76 में न इलेक्शन खां पोइ ख़ैर मां वेठुसि त मूं चयोमांसि साईं पुछो भुट्टो साहिबु इहो भुट्टो साहिबु चयो हीअ पीएन मूवमेंट इहे कान्हे चई छो इहे छो कोन्हे कीअं आहे पुटो साहिबु आवाज़ थो हल्को हूंदो मां मुलनि खां कोन थो टिॼां मां मुलनि खां माना हीअं वठी हीअं तकरीर जेके ॿी वठी करे कई मुला हीअं मुला हूअं त मां चयोमांसि साईं साईं मुलनि जी तहरीक न आहे कीअं थो चई मुंहिंजो मां रहां थो पीएन में मां वञो चौधरी ज़रूर लाई सां गॾु रहियो आहियां सभिनि रहियो मूंखे सॼी ख़बर कान्हे तहरीक पोइ कंहिंजी आहे अच्छा जिन जी आहे अच्छा हीअं कई मूंखे मुंहिंजे गोॾे ते हीअं कई ख़ाकी मुंहिंजा हा चयो उहे अव्हां जा बि मुखालिफ़ मुंहिंजा बि दुश्मन इहो चई हक़ीक़त ज़दजा हुन चई ख़ाकी मूंखे हीअं गोॾे ते मूंखे यादि गॾु गॾु वेठा हीअं कई पोइ कंदे करे ॻाल्हियूं करे अरे बाबा छा मोहन छा मां तो इहो अब्दुल वाहिद आली सर कहिड़ो आहे मुंहिंजो सही साम्हूं वेठो आहे चए बाबा तूं वते थो हेॾे होॾे डुकंदो डोड़ंदो इवन बंदि कर डुकंदो डोड़ंदे माना बॉर्डर क्रॉस करो न हू तहरीक आज़ादी बि घुरी न डुकंदो डोड़ंदो वते थो बंदि कयो आरी सर चयो साईं मां त वीडियो कोन मूं चयो किथां थो वञे हिनखे कहिड़ी ख़बर आहे हाणे यार ॻाल्हि पूरी हाणे ॿियनि त ॿियो कुझु कोन्हे आरी सर पुछई आरी सर मां तूं वतो थो डुकंदो डोड़ंदे हेॾे होॾे उहो बंदि कर कुझु कोन्ह थींदो बाबा कुझु कोन्ह थींदो आहे मां थो चवांसि मूंखे चयो पोइ मूंखे छा करणु कयो मूंखे चई मूंखे छा करणु कयो मुंहिंजो सवलो हाल चए कहिड़ो मुंहिंजो महिरबानी कयो त तव्हां हीअं कयो त तव्हां वञो सन साईअ सां मिलण चई चाचे कुराड़े सां लफ़्ज़ मूंखे चई चाचे कुराड़े सां मुंहिंजो हा चई हा उन मां ॿुधाए मूंखे तूं ॿुधाए त उन में फ़ाइदो कहिड़ो मुंहिंजो फ़ाइदो इलाही या हेॾां या होॾां या आर या पार चयो उन जो मतिलबु छा मुंहिंजो जॾहिं तई वरी सन पहुचानो मिलंदो न त तेॾी महिल ख़बर वॾी अची वेंदी ख़बर वॾी ॿ मिले हू सम्झो न चाचो तव्हांजो किथे आहे कहिड़ी शइ ते चए तव्हां मिलंदो ॿ सिंधी मिलंदो ॻाल्हि ॿी थींदी पर शायदि पोइ जेको मां अॻु ई ॻाल्हि कर जेके चवनि था त तहरीक मूं तव्हांखे चयो उन्हनि जी जेको तव्हां मूंखे चयो आहे पोइ उहे बि शायदि पर इंटरवियर करे कुझु मसालो हल थिए किथे
चई हाणे मूंखे चई मां तो शाम में चयो मां तोसां वाइदो तोसां मां वञा थो लाहौर उहा डेट हुई लाहौर जी 9 मार्च हाणे मां तोखे ॿुधाए चई त मूंखे यादि 9 मार्च या कुझु इहो मूंखे विसरी वियो यादि उहो चई त मां तो हाणे लाहौर जी असेंबली खे थो घेराव थिए नवाबज़ादा सुधारा कनि अहिड़ा घेराव कनि मां लाहौर वञी बि मोटंदुमि त पोइ वरी जेको सो मां ईंदुमि ऐं पोइ चाची वटि वेंदुसि इहो चई पोइ चाचे वटि वेंदुसि चाचे कुराड़े वटि वेंदुसि बसि ठीकु आहे हाणे छा थो चए हाणे ॻाल्हि ॿुधो मूंखे सभई तव्हांजी माफ़ी वेठा सभु तव्हां सभु मूंखे माफ़ु कयो बाबा मां तव्हांखे छॾे कोन थो सघां हेसी ताईं तव्हां मुंहिंजा महिमान आहियो जेसि ताईं मां आहियां इनशा ताला जेसि ताईं मां वज़ीर आज़म हा हा वज़ीर आज़म साहब थो ॻाल्हाए हा हा केतिरनि खां मां छॾाए नथो मां छॾे नथो सघां ऐं तव्हां मुंहिंजा महिमान आहियो पोइ भला हीअं कयूं त गुलाम सां हिकिड़ी जेल ते रखूं हुन चयो हा किथे रहणु घुरियो साईं लाठी जेल में त सभई आहे पर लाठी रखूं कराची में त ज़ैड सेंटर जेल सभु ॿिया वेठा आहिनि ख़बर पवंदी असीं ख़ासि महिमान चइबो हिनखे लाठी जेल हिनखे सभु सहूलियत ॾियो खाधो पीतो हीअ सभु सहूलियत तव्हां त मुंहिंजा महिमान मां जॾहिं मोटंदुमि चाचे सां मिलंदुमि पोइ सभु शइ थी वेंदो इनशाला थी वेंदो असांखे छॾे न पियो सघे इहा त हिते ॻाल्हि हाणे अॻियां ॿुधो साईं हाणे तव्हां हिन मुलाक़ात खां पोइ उन मुलाक़ात करण खां पोइ तव्हांजी जेल में पाण में ॻाल्हियूं कहिड़ी थियूं पाण में ॾाढियूं थियूं मूं ते छो छाकाणि तव्हांखे मां तव्हां ते इल्ज़ाम आयो एजेंट हुजण जो हा भुटे जो एजेंट अॼु ॾींहुं अॼु त पीपल पार्टी वीचारे हाणे हींअर छा पियो थिए ताईं अथव आहे न अञा ताईं माण्हू चवां पीपल मूंखे मोचड़ाइण पिया त ठीकु आहे अञा त आहे हाणे तव्हां ॻाल्हि कई त मां तव्हांखे ॿुधाईंदो उते जेल जे अंदरि वियासीं असांजे कुझु दोस्त कमज़ोर आहे अला माफ़ु करे ख़ैरु उते जेल कोन हो VIP कुकड़ पिया खाइजनि देसियूं पोइ उन ॾींहं मूं ख़तु लिखियो साईं वॾे खे न अॻे ख़तु लिखियो न अञा मुंहिंजो सुवालु इहो न आहे मुंहिंजो सुवालु हीअ आहे त तव्हां हिन मुलाक़ात खां पोइ ज़रूरु केतिरनि पाण में वेही तबसरा कयो त उन चयो वठो उन ॾींहंनि में असांजी राय थी त बाबा भुटे सां पीअ में सपोर्ट करणु खपे या न करणु खपे इहा बहस हली अंदरि पाण में बहस त मुंहिंजो मौक़ो पीअ न वञणु खपे तव्हां पीअ जे ख़िलाफ़ु हुउसि त पोइ उते ॿिया कहिड़ा क़ैदी हामी हुआ ॿुधायो थो सॼी अचां थो उन में पोइ चयो साईं जीअं साईं मूं उन्हनि ॾींहंनि में ख़तु लिखियो उन्हनि ॾींहंनि साईं वॾे खे साईं वॾे खे ख़तु लिखियो त असीं जो असांखे छा करणु खपे मूं लिखियो ख़त में लफ़्ज़ हूंदो कुझु पियो हुजेसि पियो साईं वटि ख़त वेंदा कोन हा पोइ हाणे ख़बर कान्हे त मूं लफ़्ज़ लिखियो त साईं हाणे असांखे हिकिड़ो कमु करणु खपे सिंधी माण्हू बि पीपल पार्टीअ भुटे सां गॾु कोन्हनि अहिड़ो भुटे सां गॾु कोन्हनि पर सिंधी माण्हू मौलाना नूरानी ऐं प्रोफेसर गफ़ूर पोयां कोन लॻनि असांखे पंहिंजी मुनफ़रद जी हैसियत सां पंहिंजी पार्टी ठाहिणु खपे पार्लियामेंट पॉलिटिक्स करणु खपे जंहिं न त असांखे यार PNA में हलिणो त ग़ैर मशरूत तौर ते न कंहिं शर्त शुरू थिए त 9 सितारो थियो इन ते असां पाण में जेल में दर्जेड़ो थियो माना तव्हां सैयद जे इन बयान त मां हिन जी ग़ैर मशरूत हिमायत थो कयां मां मुखालफ़ कयो उन ते तव्हां ख़तु लिखियो इन ते असां जहिड़ो थियो पाण में ख़ुशूसन असांजो मुंहिंजो ऐं आरिसर साहिब जो कुझु मिटी ॿिया केरु मौला बखील क़ारी ॿिया न ॿिया नज़ीर अब्बासी बि कंदमि हो पर नज़ीर अब्बासी जो को बि मौक़ुफ़ कोन उहो वीचारो सादो माण्हू पोइ बहरहाल उहो ॻाल्हि असुल तव्हांखे ॿुधाए त उहो उते थियो उहो साईं वरी इहो थियो पोइ वरी मरहूम अब्दुल वाहिद आरिसर छा पई चयो त PNA सपोर्ट करणु खपे न सपोर्ट जा त तव्हां 2 रस्ता रखिया आहिनि न हिकिड़ी त ग़ैर मशरूत साईं वॾे चई छॾी उन हू चवंदो जीअं थियो ग़ैर मशरूत इहो हुजे ऐं तव्हां वरी साईं खे रस्तो पे ॾिनो त 9 सितारा वली आहिनि तव्हां उन में ॾहूं थियूं पार्टी हुजूं ॾहूं थियूं न त वरी कंहिं कंडीशन सां हुजूं न ख़ैरु सो इहो थियो पोइ हिते इन्हनि ॾींहंनि में मूंखे साईं वॾो अची वियो कार्डियोवैस्कुलर हिते हिकिड़ो मिंट अवां जेको भुटे साहिब खे लिखियो साईं वॾे खे साईं वॾे खे लिखियो त भुटे साहिब सां सिंधी माण्हू बि गॾु कोन्हनि
पर असांखे मौलाना शाह अहमद नूरानी ऐं प्रोफेसर गफ़ूर अहमद साहब गॾिजण न खपे। असांखे धार पंहिंजी लाइन या धार पार्टी तौरु हुजणु खपे। ठीकु, तव्हां वाक़ई सम्झो पिया त भुटे साहिब सां उन दौर में सिंधी गॾु न आहे? मां सम्झो पियो। अच्छा, उहा सूरत हाल छा हुई? सूरत जा सिंध जा माण्हू कोन सपोर्ट में निकिता। अच्छा, एम ज़ोरी करे कोन हो, माफ़ु करे इहो हो। सिंधी ख़ामोश थी वई, जे कुकड़ ते बीह पदी थी विया। सिंधी सभु कुकड़ ते बीह हुओ। न वरी थो पुछां, हा, हिकिड़ो हेॾो वॾो लीडर हो, 5.5 साल हुकूमत करे पियो, अञा वज़ीर आज़म आहे, उहा सिंधियुनि जी सपोर्ट हिकिड़ी माठ में तब्दील छो थी हूंदी? इन करे हा सची आहे। मां ॻाल्हि जो मूंखां तॾहिं छा थी मूंखां पुछो भुटे साहिबु आहे, उते मूंखां पुछो को हिलाल पाकिस्तान ख़बर आहे त मूंखां इते ई ॻाल्हि निकिती न फ़ौज वारी जेका पंहिंजो मूंखां पुछे शाम जो चयो तव्हां हिकिड़ो बयानु मूं तुंहिंजी अख़बार हिलाल पाकिस्तान छपियो सियासी क़ैदीदार कोन पुछंदा आहियो तव्हां सहाफ़ी। मूंखां कंहिं पुछियो उन ॾींहुं पीअ मूवमेंट में त तव्हां छा था सम्झो छा थींदो, त मूं चयो मूंखे घोड़नि जी टाप टाप ॿुधणु पई थिए। उहो इहो चयो, उहा हेडिंग आई। ठीकु आहे, मुंहिंजे खां बैक साइड ते या अॻे साइड ते घुरे उहो मूंखे भुटे सिंधी त कोन पढ़ंदो, मूंखे ॿुधायो न। मूंखे तव्हां कीअं चयो त घोड़ टाप, मूं चयो त हीअ ॻाल्हि आहे, पोइ तंहिं इहा ॻाल्हि थी। मां वाक़िअत सम्झां वाक़ई सिंधी कुकड़ ते मींहुं कुझु कोन्ह थियो। हाणे अचूं था पाण ॻाल्हि। न न, वरी मूंखे उहा ॻाल्हि ॿुधायो न त इहो सिंधियुनि खे माठ कंहिं कराई हूंदी? अहिड़ा सिंधी माण्हू निकिता, MNMP थी ॻाल्हि जबरन इलेक्शन थी न त भुट्टो साहिबु अंदरि क़तल बि थी वियो, ॿाहिरि कुझु कोन हो, ठीकु थियो, पर इहा माठ एॾे वॾे लीडर जे बारे में थी कीअं हूंदी? इन करे वॾेरनि जे करे। वॾेर जे करे ॿुधो, इन करे ॿुधो, हीअ जो इलेक्शन खां अॻे मौलाना जानम अब्बास खणी वञणु, अॻुवाट थी वञणु, ऐं वरी जेको आहे सो जतोई साहब वारा जो बिना मुक़ाबले थियणु, हर माण्हू MNMP पहिरियां इन जो तसवर थियो न। इहो हाणे पियो थिए न, मेन ॿकरे ढगनि समेत तॾहिं बि थींदो, ढगनि ढोरनि सॼो माण्हू पीपल पार्टी में, माना तॾहिं जा 45 47 इहे हुया। ढगनि जा ढोर तूं चई भले पंहिंजे उहो त साफ़ साथ सिंधी सिधो पियो अॻुवाट थिया माण्हू ॿिया थियो। न न, तॾहिं जान मोहम्मद अब्बासी सां, कंबर में अताउल्ला शाह सां, सभिनी सां, माना घोड़नि जी जेका वार लाहिण जी कैंचिन सां उन्हनि सां उन्हनि जी बेइज़तियूं कयूं, ॾाढियूं ॾाढियूं। उहा चयो था छा उन शेख लाड़े शेख सां गॾु थी, उनखे चयो उहा ॻाल्हि त इन करे सिंधी माण्हू मथु माठो। हाणे पाण अचूं त हुन ॻाल्हि ते, पोइ जॾहिं इहो सबबु थियो साईं वॾो अची वियो कार्डियोवैस्कुलर अस्पताल, बीमार रहंदो न करे करे वठी। ठीकु आहे, मूं वरी चवणु भुल चुटिया न, मूं चवणु मूंखे तकलीफ़ आहे, मूं कार्डियो वारनि मूंखे एडमिट न पिया कनि। हुननि चयो असांजो के बीमार न आहे, कोन होसि न। कोशिशि कई, डॉक्टर शफ़क़त हो अलाए साईं GMC जो डॉक्टर हो, मुंहिंजी कोशिशि हुई त कयां पर न पियो, मुंहिंजो न पियो थिए। पोइ मूं चयो हाणे कहिड़ो तरीक़ो कयां, मूं तरीक़ो इख़्तियार कयो त बाबा मूंखे गले में तकलीफ़ आहे, मुंहिंजी ॾाढी तकलीफ़ आहे। दिलि खां तव्हां ENT जो केस माण्हू कमर छा चयो, हीअं त कयो ठीकु आहे। पोइ मूंखे वठी आया सिविल अस्पताल, चयो डॉक्टर इमदाद बलोच हो, उन मूंखे हिकदमि एडमिट कयो ऐं वाक़ई मुंहिंजी ऑपरेशन कई। टांसिल्स कई, पोइ मूंखे वाक़ई मुंहिंजी कई ऑपरेशन कयो। वॾी उमिरि में साईं टांसिल्स कम जा न हूंदा आहिनि, कढिया भला, तव्हांजी ऑपरेशन बि थी, अॻे खे जवाज़ बि थियो तव्हां इस्पताल में। मां उन पोइ मूंखे ॾिनो, छाकाणि A क्लास जो कयो त मूंखे प्राइवेट वार्ड में जेको सिविल अस्पताल पैग वार्ड में, उन में मूंखे VIP रूम ॾिनो, फर्स्ट फ्लोर VIP रूम मुंहिंजो, VIP मूंखे रूम नंबर कहिड़ो वारो 2 या 11 ख़ैर उन में हुअसि। पोइ थियो हुयो त जेको उते जो मुंहिंजे हाणे छा कयां, अमानल्ला शेख साईं GMC जो अटेंडेंट हूंदो कार्डियो में, हमेशह साईं अमानल्ला साईं जीअं मुंहिंजो ख़ालिद शेख पियल शेख हिकिड़ो असांखे लाज़मी ग़ुलाम शाह चवंदो आहे न ताईं अब हिन सैदर खे छा आहे GMC शेख अब्दुल मजीद सिद्दीक़ी, अमानल्ला शेख ऐं जलाल शाह डॉक्टर मुश्ताक शेख ऐं इमदाद शाह फिदा शेख, शाह मोहम्मद शाह ख़ालिद शेख, शेखनि मां ॿाहिरि निकिरूं 80 शेखनि मां ॿाहिरि कोन था निकिरूं। त ॻाल्हि इहा त अच्छा साईं इमदाद मोहम्मद शाह बि फिदा मुंहिंजो यार, पर मूंखे ख़बर आहे तो
ख़ैर पोइ मूं सिस्टम ठाहियो मुंहिंजो हाणे छा कयो पोइ मां मिड़ई वरी कूड़ो सोचियो वरी चेकअप कराए वरी उन कार्डियो में मुंहिंजो कोर्ट कयूं न पोइ साईं सां वञी मिलंदुसि पोइ साईं मूंसां एग्री कयो हा छा ते पार्टी ॾेई ठाहियूं था अवां साईं खे ॻाल्हि सॼी कन्विंस कयो कन्विंस ख़त मूं मोकिलियो साईं चयो कयूं था अब लिखो लिस्ट थी सघे तव्हां अमान ला खां पुछंदव ज़रूरु पुछणु खपेव त लिखो लिस्ट तयारु थियो मीर अली अहमद टालपुर मीर रसूल टालपुर फलाणो वॾेरो फलाणो हीउ फलाणो आहे कादर ॾिनू शाह आहे जेके इलेक्टेबल्स जीअं सिंध वारा ॿिया पुराणा ज़फ़र अली शाह ही हू हीअ असीं सभु वे आरीसर वारीसर हूंदासीं मूंखे साईं चयो बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो तुंहिंजे छोकिरनि खे त पंहिंजो सम्झाए पाण चई सघो लीडर पाण मुंहिंजो हाज़िर चई पोइ सदाई मीटिंग मुंहिंजो त इस्पताल सॼान थो या त हीअ त इस्पताल मीटिंग त सॼो मीटिंग इस्पताल त कैदी सॾे न कोन वेहंदो पुछंदा वेंदा हिक ॿिए खां मूं चवां छा कयां जो मूंखे पहिरां ॿाहिरां ॾिना पुलिस वारा ते सभु सेटअप हूंदो करे 500,000 200 रुपया ॾिना वॾी ॻाल्हि आहे पोइ चयो हाणे किथे मीटिंग कयूं पोइ मुंहिंजो दोस्त मीर मोहम्मद खोखर आहे अॼु बि दोस्त लालाज़ार इन मंगुले सां मीटिंग कई लिकियलु मीटिंग बीच लग्ज़री जे भरिसां उन ते सभु घुराया सिंध मां नौजवान सभु आया उन मीटिंग सदारत जनाब डॉक्टर सलेमान शेख डॉक्टर सुलेमान शेख साहब थियो उन खां करायूं न दीन जे पारां कोठायल कॉन्फ्रेंस जो सदर मां त इहो पोइ हलाए थो ख़ैर उन को इतफ़ाक़ थियो छा थियो हुते न थियो त पंहिंजी पार्टी ठाहियो थियो इतफ़ाक़ अक्सरियत इहो अक्सर थी त PNA जी हिमायत न कयो पंहिंजी पार्टी ठाही पंहिंजी पार्टी थी हू शामिल पार्टी थी ठही ठहणु खपे ख़ैर पर भुट्टे जी मुखालफ़त बदस्तूर हुई त सर भुट्टे जी मुखालफ़त हुई त पोइ वरी इहो थियो पंहिंजी पार्टी ठाहिणु खपे पोइ उहो कोन थियो उनखे बि मरोमारी सां हलाए कहिड़ी चाबी हलाए कंहिंजे थ्रू कीअं करायो पोइ उहा मीटिंग मुहमल थी साईं वॾो मीटिंग कोन करे सघियो मीटिंग न करे सघियो जेका वॾेरनि जागीरदारनि उहे बि न कारकुन में कोई मीटिंग न थी सघी अच्छा हिन खां सलाह मसला सॼे अकेलो सॾिया उहो कमु कोन थियो इन विच में अताउल्ला ख़ान में गलबी ते रहंदो हो इस्पताल में कार्डियो में उन चयो साईं वॾे खे न भला हिननि खे आहे सभिनी खे मुल्की सियासत करण जी त पोइ असां सां ॾे मूंखे ॾे साईं चयो तोखे केरु ॾे हीअ छा मूंखे प्यार मां चयो शामूं ॾे मूंखे शामूं ॾे हीअ ॿियो ॾे अमान ला शेख शाह मोहम्मद शाह अबू बकर ज़रदारी ऐं जनाब कमर राजपर इहे 4-5 माण्हू साईं चयो बाबा इहे वञी सघनि इहे साईं बि ॾिसो हीअ मूंसां यार कोन्हनि हीअ अंधे कीदार करे यार अलाए शाइर केतिरा कीअं रहिया त इहे 5 खणो हूअ अमान ला त संदसि ख़ासि हो पोइ साईंअ जी परमिशन त इहो अमान ला इंटरव्यू करे चई चुको आहे जंहिं ते अब्दुल ख़ालिक जोड़े जेके उहो अब्दुल ख़ालिक वीचार तॾहिं जीअं नंढो भाउ आहे न साईं हो ई कोन वजूद ई कोन मुंहिंजो नंढो भाउ आहे न त पोइ वरी इहो थियो साईं जो अताला खे चयो ठीकु पोइ असां जेल में जॉइन कयो मूं जेल में जॉइन कयो ADP सम्झो हाणे ADP हाणे PNA में त आहियूं न ADP PNA में हाणे आऊं जा कैदी हाणे ॿुधाई थो हक़ भली अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाई मज़ो त ॿुधाई थो ADP आऊं साहिबु अदर चाहे हाणे ADP जो केरु सदर केरु थिए सदर थियो हक़ भली जनरल सेक्रेटरी कमर राजपर इहे सिंध जा थिया न सिंध ॿुधाई न ॿुध त हाणे छा थियो हाणे तो शेरबाज़ बाज़ारी ऐं बेगम वली था निकिरनि टूअर ते PNA में बि हुआ पर ADP जी हाणे असांजी टीम में माण्हू केरु गॾु आहे जनाब शेरबाज़ बाज़ारी सां केरु गॾु आहे जनाब अमान ला शेख जनाब कमर रमा राजपर जनाब इस्माइल वसा इहे ऐं अबू बकर इहे काफ़िले सां गॾु आहे मीरपुर ख़ासि में प्रोग्राम थियो न उन में उहो मोहम्मद ख़ान जोड़े जे वटि थियो न सिंध ॾींहं महिल किथे ईअं थी वियो सांगड़ में वॾा इस्तक़बाल थियनि उहो मूंखे ॿुधायो जेको हिननि ॿुधायो जेल मां जेल में ईंदा मूं वटि इस्पताल में ॿुधायूं त असीं वियासीं त पोइ वरी राज किथे थी उहा ॻाल्हि कोन था कयूं हा हक़ भली वॾी ढोरे वारी वॾी सर्विस मीरपुर ख़ासि टडोरा जे विच में प्रीताबाद न मीरपुर ख़ासि जिते मीरपुर ख़ासि जे भर में जेका असां मरी गुलाम कादर संभालींदो आहे इन ते वरी घुराई इन ते जाइ बाइ ख़ासि कान ठहियलु हुई पोइ चयोसीं 80 वरी ठहियलु कमरा हुआ 2 ऐं
हिकिड़े कमरे बेगम वली साहब रही, हिकिड़े कमरे शेरबाज़ विरांडे में कमरे में हाकम अली ऐं हीअ असांजा दोस्त ॿाहिरि को आगारो थी रहिया वण हेठां को सुठो पियो आहे मौजूदु सदर ममलिकत जेको मुंहिंजे दोस्तनि मूंखे ॿुधायो आसिफ अली आसिफ अली ज़रदार सुतो पियो शायदि उल्टो सुतो पियो अलाए छा आहे ॾींहं जो देरि थी वई न 9-10 थी विया न सुबुह राति जो सुतो न त हीअ अॼु बीठो इस्माइल साढ़े कोने मथां को थोरो ठटो लपे कई अलाए छा त हाकम जहिड़े छोरो छा थो करे इस्माइल छा थो करे चई हीअ तो सभु आगो पुटु अञा कोन थो थिए 10 थी विया 10 थी विया को जेको हुन कयो आहे कारवाई कोन थो ॿुधाई त पोइ वरी इहो थियो इहे दोस्त असां पोइ ADP हली पई पोइ जॾहिं आऊं हुउसि कैद में पोइ मुंहिंजो छाकाणि मार्शल थी अची वई पोइ थी लॻी मूंखे यादि आहे त आऊं अलाए मूवमेंट पई हली मूंखे छा थियो मूंखे सम्झ में छऊं हिसो अलाए छा आहे इहो हली पिया ऐं वरी कैदी हुउसि त सुतो पियो हुजां सूबेदार हिकिड़ो सूबेदार वारो एस आहे हिकिड़ो 2 टे पुलिस वारा त सूबेदार साहब आयो शाह साहब ज़रा उठे बोले क्या हुआ चई साहब मुल्क में मार्शल लॻी मैंने कही होने दो हो गई मुझे पता है मुंहिंजो अंदाज़ हो त थींदो मूं ते ख़बर पई हली जनरल वार्ड में हिकिड़ो लॻायो TV वारो ऐं बि निकिरी वरी उहो TV ॾिठो वाक़ई लॻी PTV पोइ त कुझु अहिड़ा माण्हू हुआ हाणे ओॾी महिल मूंसां अस्पताल में केरु गॾु आहे जनाब इहे असांजो कोन्हे हिन दोस्त आहे जेको हाणे गॾु हो एडमिरल जो पुटु जेको हाणे कोन्हे फंक्शन थी ख़ैर तुंहिंजी आर्ट्स काउंसिल में थी न इन में थी उहो ऐं वाइदे भाउ गवाह आहे न हैदराबाद साजे केस में हिकिड़ो नजमुद्दीन सेठी ऐं हीअ असांजो दोस्त मूंखां नालो विसरियो यार आहे अज़हर जमील महराज मोहम्मद खान जी पार्टी अज़हर उहो पोइ थियो अज़हर जमील बि कैदी हो मूंसां गॾु हेठि रहियो फ़ौज में हो एडमिरल जो पुटु पोइ उहो आई रहमान वारा उहो मूंसां गॾु रहियो इस्पताल में कैदी हुन अलाए कमिरो मुंहिंजो आहे उहो वरी दोस्ती आहे न अज़हर जमील पोइ इहो आहे सभु आहे सो ख़ैरु त पोइ असां मुंहिंजा ऐं कीअं थो छुटां मुंहिंजो त लॻी वई मार्शल आहे असांजे केस जेके हुआ न से पहिरीं दफ़ा स्पेशल ट्रिब्यूनल फलाणो उहो ट्रिब्यूनल टुटी आहे विया मक़ामी कोर्टनि में जेको जिते जाम थियो रहियो पोइ मुंहिंजा केस जेके जो ज़मानतुल्ला भॻो 2 माण्हू दोस्तनि मां हिकिड़ो अमरुल्ला शेख ॿियो कमर ज़मान राजभर कमर ज़मान राजभर ड्यूटी हूंदी हुई त उहो खणंदो हो मुंहिंजा केस वेंदो हो दादू पोइ मोरू लाल लेजा पता टिपंदो हो पोइ वरी कोर्ट में दादूअ मां ज़ामिन कराईंदो अमरुल्ला शेख हैदराबाद कोटड़ी ऐं उन खां पोइ वरी ज़ामिन कराईंदो हो बदीरनि में उन पे कराए पोइ मुंहिंजा आस्ते आस्ते ज़ामिन करायूं हिननि पोइ ज़ामिन थींदा विया पोइ आउं नवंबर मार्शल लॻी 5 जुलाई ते पोइ अगस्त सेप्टेंबर अक्टूबर नवंबर में छुटो आहे पोइ रिलीज़ थियो नवंबर इहो तव्हां चओ कीअं था जेल में रिलीज़ थी विया हाणे तव्हां NDP में आहियो अची आहे ठीकु आहे हाणे पोइ NDP जी तव्हां जूं एक्टिविटियूं घणा साल हलियूं चको हलियासीं ADP जेसीं ताईं हुई जेसिताईं गौसबख्श जो अची वियो वली खान बि जेल में निकिरी आयो हाणे मेन स्ट्रीम पॉलिटिक्स में हाणे अची प्रैक्टिस नाज़रीन साईं शाम में शाह जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि में कई ॻाल्हियूं कंहिंजो बि ॿुधल कोन्हे कई ॻाल्हियूं बिल्कुलु नयूं आहिनि हाणे असां चाहियूं बि इहो ई था त हिस्ट्री हुनजे अङण ते जेको कुझु थियो आहे उहो तारीख़ में डिजिटलाइज़ कजे ऐं जेके बि असांजा माण्हू आहिनि उहे हर हाल में पंहिंजूं सचायूं पेश कनि ऐं हाणे साईं क़ौम परस्त मां थी ईंदो वफ़ाक़ परस्त ऐं हाणे हुनजी पावर पॉलिटिक्स जी नई उॾाम शुरू थी थिए जेल मां अस्पताल में रहंदे जेल में हुन NDP शमूलियत कई आहे NDP उहे 5 हिकिड़ा नौजवान अताउल्ला मेंगल सैयद खे वठी वियो आहे हाणे ही संभरिया आहिनि NDP जे पासे हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण साईं जे NDP जी पॉलिटिक्स ते ॻाल्हाईंदासीं असां सां गॾु रहिजो